अफ़सोसनाक ख़बर मूंखे सजावल खड़ियूं। सजावल शहर में नौजवान जो हथ पेर बधल लाश हथ आयो है। चेतन कुमार जे राइस मिल मां पप्पू उर्फ दीवान नरेश कुमार जो हथ पेर बधल लाश मिलियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त क़त्ल जो कारण मालूम नाहे थी सघियो। वाक़िए बाबति जांच जारी आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। सजावल शहर में नौजवान जो हथ पेर बधल लाश हथ आयो है। चेतन कुमार जे राइस मिल में पप्पू उर्फ दीवान नरेश कुमार जो हथ पेर बधल लाश मिलियो है। इतलाह ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाए ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त क़त्ल जो कारण मालूम नाहे थी सघियो। वाक़िए बाबति जांच जारी आहे। वाक़िया आगाह कई पिया। सजावल शहर में नौजवान जो हथ पेर बधल लाश हथ आयो है। चेतन कुमार जे राइस मिल में पप्पू उर्फ दीवान नरेश कुमार जो हथ पेर बधल लाश मिलियो है। इतलाह ते पुलिस पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त क़त्ल जो कारण मालूम नाहे थी सघियो। वाक़िए बाबति जांच जारी आहे। सजावल शहर में नौजवान जो हथ पेर बधल लाश हथ आयो है। चेतन कुमार जे राइस मिल में पप्पू उर्फ दीवान नरेश कुमार जो हथ पेर बधल लाश मिलियो है। इतलाह ते पुलिस पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। सजावल खान धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद पठान लाइन ते मौजूद है। जी इमदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सजावल शहर जो रहवासी पप्पू उर्फ दीवान नरेश कुमार मुबैना तौर ते क़त्ल सजावल जे वॾे वापारी सेठ चेतन कुमार जे राइस मिल मां दीवान पप्पू जो तशद्दुद थियल पोयां हथ बधल लाश हथा कयो वियो आहे। अहिड़े इतलाह मिलण ते सजावल पुलिस हथ ते पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल सजावल मुंतक़िल कयो वियो, जितां पोस्टमार्टम बाद लाश वासन हवाले कयो वियो। क़त्ल जा कारण अञा मालूम न थी सघिया, जॾहिं त सजावल पुलिस राइस मिल जे 3 नामालूम माण्हुनि खे तहवील में वठी जांच शुरू करे छॾी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।